ख़बर त पहिरियां अमड़ जी शान में मुझे जान छॾा हिनन मां आयो आहियां अबे जी तरफ़ ॾिसूं पिया के हंध ते हिकिड़ो जवान मिलियो उन चयो त अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढो सुखियो आहियां ॾाढो अल्हम्दुलिल्लाह मूं वटि माल आहे लेकिन चाहत न आहे दिलि न आहे सुकून न आहे को उन को पुछो वियो त ॾे ख़बर भला सभु कुझु निमाज़ पढ़ंदे साईं मां निमाज़ बि पढ़ंदो आहियां अच्छा निमाज़ बि पढ़ंदा आहियूं पोइ मूं पंहिंजे साईं को पुछियुमि साईं कारी मोहम्मद जावेद मुल्तानी जंहिंखे हिते आणणु चाहियूं पिया लेकिन पाण हिते न हुयो पंहिंजे ॻोठ वियो हलियो मुल्तान वियो हलियो त हुन चयो त हुन खां पुछी ॾिस वालिदैन अथसि हुन को पुछियुमि वालिदैन अथई हा साईं वालिदैन आहिनि अमड़ छॾे वई आहे बाक़ी अबो आहे तो अबो किथे आहे साईं उन जो घर अलॻि आहे मुंहिंजो घर अलॻि आहे इन छो छाजे लाइ वो तोखां माल पियो वठे छा पियो वठे तूं बि उन जो आहीं तुंहिंजो माल बि उन जो आहे सभु कुझु तुंहिंजो उन जो ई आहे अज़ीज़ानी रिवायत में तो चे कारी हुजे आलम हुजे हाफिज हुजे गाजी हुजे शहीद हुजे कुछ भी हुजे जैसे ताणी अबो अम्मा नाराज थियस त कॾहिं भी जन्नत में न वेंदो हज़रत अलक़मा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे प्यारे नबी जो प्यारो असहाबी आहे कुछ असहाबी आया या रसूल अल्लाह तव्हां जो प्यारो असहाबी अलक़मा रज़ियल्लाहु ताला अन्हु वो सकरात जी हालत में आहे या रसूल अल्लाह ज़ुबान ते कलमो जारी नथो थिए या रसूल अल्लाह हलो ॾिसो हली मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम आया अलक़मा जी ज़ुबान ते कलमो जारी कोन तो थे मेहरबानी कजो उठ जो न उठो त मुझो सॼो ख्याल तव्हां ॾे तो हलियो वञे मूंखां सभु कुझु विसरी तो वञे अलक़मा जी ज़ुबान पे कलमो जारी कोन तो थे अज़ीज़न मां हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम आया अरशद निहारे मुझा वालिदैन ज़िंदन या रसूल अल्लाह अबो शहीद थी वयो हिकड़ी कुराड़ी जी जल अमड़ मौजूद आ उन कुराड़ी के आंदो वने जने उन कुराड़ी के आंदो वयो जने कुराड़ी के आंदो वयो मुझे आका फरमायो मदीने जे मीर फरमायो ए कुराड़ी ये तुझो बचड़ो जी या रसूल अल्लाह ये मुझो बचड़ो बुधाए तो सा कियां हलंदो हुयो पंहिंजे अबे साईं कियां हलंदो हुयो मुझा आका या रसूल अल्लाह मुसाईं सही कोन हलंदो हुयो मुन के निपायो मुन के तातियो न के जवान पयो न जी शादी कराई न जी जॾहिं शादी कई नी कुंवार घर में आई उन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन जी ॻाल्हियुनि खे वॾी तरजीह ॾींदो हुयो मुंहिंजूं ॻाल्हियूं हेठि कंदो हुयो मुंहिंजूं ॻाल्हियूं हेठि कंदो हुयो आका फरमायो त ए अम्मा माफ़ करीस या रसूल अल्लाह दिल मुझे कोन थी चई माफ़ कयांस दिस माफ़ करीस या रसूल अल्लाह ये जुबानत माफ़ करण ते देर कान कंदी दिल मुझी कोन थी चए त मां इनके माफ़ कयां जुबान ते कलमो जारी अञा कोन थो पियो थिए अलक़मा जी अमड़ भी उते मौजूद आका फरमाया बिलाल ए अब्दुल्लाह बिन अब्बास जी या रसूल अल्लाह वञो काठियूं मेरे अचो जॾहिं काठियूं मिड़न वया बिलाल हिन तरफ़ वयो हलियो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास हिन तरफ़ वयो हलियो को औसाबी हिन तरफ़ हलियो वयो छा जे लाइ छो काठियूं मेड़न जे लाइ
वे उथे ही बीठा ने, साहबी भी उथे बीठा नो, कुराड़ी भी उथे बीठी है। अजीज़ान मां जने मुझे आका मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे चक्कर न कुराड़ी के फरमाया, कुराड़ी माफ कोन कयो, बिलाल काठी मेरण वयो, असाबी सजा काठी मेरण वया हलिया। कुराड़ी सवाल कयो, या रसूल अल्लाह यो काठी छा जिला, यो काठी छो मैं काठिन के छा कंदो। बिलाल भी अची वयो, हजरत अब्बास भी अची, अब्दुल्लाह बिन अब्बास भी अची वया, असाबी काठी मेरे जल्दी जल्दी तैयार थी आया। मुझे आका फरमायो ये काठी मुंह गड्ड कयूं अने इन जे लाइ गड्ड कयूं अज अलकमा के छडणो नाए को, ओ कुराड़ी अज अलकमा के छडणो नाए को। या रसूल अल्लाह छा थींदो, तुझे अखिन जे सामो अलकमा के बाग में साड़ियो वीदो, दुनिया वारन के खबर पवे जेके मुझा अचण वारा उम्मती हन, जेके तमाम वेठा आयो या इन आइडियो जे जरिए या वीडियो जे जरिए या इन लाउड स्पीकर जे जरिए सभी बुधन पया। अजीज़ान मां वो असहाबी हुयो, असहाबी जो तमाके खबरें तरतुबो के दुआ, हाफिज़े कुरान भी हुंदो, आलिम भी हुंदो, सब कुछ हुंदो, लेकिन जुबान ते कलमो कोन तो जारी छे। मुझे आका फरमायो बाग में साड़ियो वीदो, तुझे अखिन जे सामो बाग में साड़ियो वीदो। मुझा आका मामा आया, मुझे मामता कौन बर्दाश्त करे सगंदी, मुझो बचड़ो अलकमा नडड़ो हुयो, अलकमा जड़े नडड़ो हुयो, हिन जे पैर में कंडो लगो हुयो, मां अमर बर्दाश्त कौन कयो हुयो। या रसूल अल्लाह हेडे बब्बड़ बाल में साड़ियो वीदो, मामा आया कियां बर्दाश्त करे छड़ी सगंदस। या रसूल अल्लाह मुझे दिल भी माफ कयो, मुझी जुबान भी माफ कयो, मुंह भी माफ कयो। जने अमर अलकमा पंजी बचड़े के बख्श कयो, माफ कयो। अर्श जा दरवाजा खुली वया, इज़राइल पहुंची वयो, न साहु तो न डिठो, न साहु मुंह डिठो, रूह कब्ज करे खणी वयो, कलमो भी जारी थी वयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अंदाजो लगा जे के असहाबिया के जेको मुझो आका शहनशाह मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिज के इशारो पियन, सिज पाजी जगह छड़े करे वापस सागी जगह ते पियो अचे पियो।